अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त हींअर असां सां मौजूदु आहे असांजो दोस्त बि आहे, असांजो साथी बि आहे ऐं मिसकिन हिकिड़ो पोरियत मज़दूर माण्हू आहे, तगारी जी मज़दूरी कंदो आहे। पर बदनसीबी सां हिन जी नियाणीअ खे थेलीसीमिया जी बीमारी आहे। हीउ दोस्त मां वांगुरु पिशावर मां इलाजु वठंदो आहे बचिड़े जो, ऐं हर चौथे महीने जी मेडिसन किराए समेत 90,000 ख़र्चो आहे। हाणे हीअ तगारी खणंदो आहे ऐं पुटाणी औलाद बि कान्हे, अकेलो ई फ़र्द आहे, ॿियूं नियाणियूं अथसि। हाणे हीअ माण्हू तगारी खणी करे घर जो गुज़र सफ़र बि करे थो ऐं नियाणी जो इलाज बि कराईंदो आहे। इन हवाले सां हीअ असां सां मौजूदु आहे। अचो त वधीक हिन सां ॻाल्हायूं। हे सरहंदी वारनि खे, ज़िले कंबर जे वस वारनि खे, हितां जे चूंडियल MNA MPA खे, DHQ हॉस्पिटल जे MS खे रिक्वेस्ट कंदो ऐं उन्हनि खे अर्ज़ु रखंदो त तव्हां वटि लखे रुपया बजट बि आहे, उन बजट मां भला थोरो सो कतरे हिन ग़रीब जी नियाणी जो इलाजु करायो वञे त बहितरु आहे। वधीक असां भाउ सां मुखातिबु आहियूं। पाण पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे कंबर ज़िले जो पोरियत आहे, मज़दूर आहे, ॼातल सुञातल आहे सिटी जे हर माण्हू जो। उहे पाण सभिनि खे पंहिंजी तकलीफ़ अवाम जे आॾो, अवाम जी अदालत में दर्द भरी दांह रखंदो मदद जे हवाले सां। जी भाउ साहब, तूं बि बीह जाए, तूं बि गरीब मां मज़दूर आहियां, तगारी खणंदो आहियां। 2.5 साल थी विया नंढड़ी जो इलाजु वठंदो आहियां। हाणे माण्हू नथा ॾियनि, चवंदा असां वटि कोन्हनि के। पोइ मदद जेकी कई 2.5 साल कामरान कई उनखे सां उन मूंखे सॼी मोकिलियो। हाणे चए थो मूं वटि नथा ॾियनि माण्हू, छा कयूं, मजबूर आहियूं। पोइ हिन जे करे असां तव्हां ॾे खणी आया आहियूं। असां पूरी कोन था कयूं, मज़दूरी मूं छा थींदो। केतिरे टाइम खां वठी नियाणी जो पिशावर मां डॉक्टर मसूद तारिक खां इलाजु वठी पोइ हुनखे घणो टाइम थियो आहे? इलाज सां केतिरो अप्रूवल मिलियो आहे? नियाणी खे ब्लड लॻे थी न हाणे? अच्छा, हाणे माना तुंहिंजो कंबर जे सियासी, समाजी, मज़हबी, शहरी एक्शन कमेटी ऐं असांजो जेके इंसान फलाई इदारा आहिनि जेके ग़रीबनि बेपहुच माण्हुनि जी मदद कंदा आहिनि, उन्हनि खां इहो ई मुतालबो आहे त तुंहिंजी नियाणी जो जेको 4 महीननि जो इलाजु थींदो पिशावर मां डॉक्टर मसूद तारिक मसूद वटूं, उन में तोसां तावन कनि त जीअं तूं माना पिशावर वञी बचिड़े जो इलाजु वठी। ऐं केतिरे टाइम खां वठी नियाणी खे रतु नथो लॻे? बाबा तोखे केतिरे टाइम खां वठी रतु नथो चढ़े? हाणे तूं पंहिंजी सिहत जे लाइ ऐं हिन दुनिया में जियापे जे लाइ पंहिंजे ज़िले कंबर जे अवाम खां कहिड़ो मुतालबो कंदीअ? सरहंदी वारनि खां छा तुंहिंजे इलाज जे लाइ मदद कनि तोसां? तव्हां ग़रीब आहियो, तुंहिंजो बाबा साईं खे तगारी खां सवाइ ॿी का बि प्रॉपर्टी न आहे, न को वार ई आहे। हींअर असां सां कंबर जो ॼातल सुञातल समाजी सोशल वर्कर शहीद भुट्टो जो जियालो मौजूदु आहे, लाला वाजिद गोपाल। लाला वाजिद हीउ असांजो लोकल सिटी जो दोस्त आहे, हिन खे बख़ूबी सभु सुञाणूं था ऐं हीउ ज़ाती वीचारे खे सुञाणूं था। मिसकिन आहे ऐं हिन जी नियाणी खे थेलीसीमिया जी बीमारी हुई। अलाह जी महिरबानी सां इलाज जे वसीले कवर बि थी आहे, ब्लड नथो लॻे पर दवा आम आहे। हाणे हिन ग़रीब वटि पैसो न आहे जो माना पिशावर वञे बचिड़े खे खणी। इन हवाले सां ही सरहंदी वारनि खे, ज़िले हेडक्वार्टर जे इंतिज़ामिया खे, हितां जे MNA MPA खे, हितां जो चेयरमैन साहब आहे जीअं कमरदीन गोपांग, इन्हनि सभिनि सरहंदी वारनि खे, ज़कात जे चेयरमैन खे गॾियल हिन अपील कई आहे हिकिड़ी मदद जे हवाले सां। तव्हां हिन जे लाइ हिन जी फेवर में 5 लफ़्ज़ ॻाल्हायो, मन मोहींदड़ जीअं हिन ग़रीब जो मसइलो हल थी सघे। हुकूमत में वेठल जेके बि धुरियूं आहिनि, जेकॾहिं उहे चाहिनि त हुननि जे करे सिर्फ़ु खंगड़ सां हिन ग़रीब जो मसइलो हल थी सघे थो। बिल्कुलु, पर हिन जो जाइज़ी मसइलो आहे ऐं इलाज जो मसइलो आहे। ऐं को वधीक ॿियो कुझु नथो घुरे थी, चए थो त इलाज मुंहिंजी नंढी इलाज ग़रीब आहे, हिनखे घर त तव्हां न ॾियो, घर न ठाराइजोसि, रतल जेकॾहिं हुजे त न ठाराइजोसि, पर हिनखे घटि में घटि नंढी जो इलाज लाइ हिन वीडियो ज़रिए जेको आहे सो असीं कंबर जे MP सरदार खान चांडियो साहब खां ऐं जेको आहे सो MNA आमिर खान मक्की साहब ऐं ज़िले जो पीपल्स पार्टी सदर जेको आहे सो कमरदीन गोपाल ऐं जेके बि वस वारा, जेके बि सरहदी वारा, असां सभिनी कंबर DC कमिश्नर लाखण ऐं जेके बि रहनि थियूं इंसान दुरियूं, सभिनी खां मुतालबो कयूं था त हिन जो इलाज जो मसइलो आहे, हिन जो इलाज जो जेको आहे सो मसइलो हल थियो वञे ऐं इहा बहितरी थी। ऐं उन सां गॾोगॾु बचा तव्हां वक़्ते हुकूमत खां इहा अपील कयो त तव्हांजे वालिद साहब खे तव्हांजे इलाज जे लाइ सिहत कार्ड ठाराए ॾिनो वञे, जीअं तव्हांजे बाबा साईं खे हर चौथे महीने कंहिंजे आॾो बि वञी हथु टंगणो न पए, कंहिंजे आॾो रिक्वेस्ट न करणी पए दादा मुंहिंजी नियाणी जे इलाज जे लाइ मूंसां तावन कयो, मदद कयो। तव्हां
छा इन हवाले सां रिक्वेस्ट करे सघो था CM सिंध खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं हितां जे जेके इंसान दोस्त फलाई तंज़ीमूं कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे जीअं हाणे ॾिसो सिटी अंदरि मेडिकल यूनियन आहे, सरापा यूनियन आहे, सोनारा यूनियन आहे, शहरी एक्शन कमेटी आहे, इन्हनि सभिनि खे जेकॾहिं तूं पंहिंजे ज़बान सां रिक्वेस्ट कर त तुंहिंजे बाबा साईं जी मदद कनि त जीअं तुंहिंजे बाबा साईं जी तुंहिंजे इलाज वारी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु थी वञे। चवंदा आहिनि त कतरे कतरे मां दरिया बणिजी वेंदो आहे, फुड़ी फुड़ी मां तलाउ थी वेंदो आहे। असां सम्झूं था त कंबर में हिकु ई माण्हू अहिड़ो को कोन्हे सवाइ MNA MPA जे जेको अव्हांजी मदद करे। बाक़ी कारोबारी धुरियूं सागारा धुरियूं जेके आहिनि उहे तव्हांजी इन तरीक़े सां मदद करे सघनि था। तव्हांजे बाबा साईं जो हिते असां नंबर ॾींदासीं मथां पोस्ट जे जंहिंमें तव्हांजे बाबा साईं जो JSK जा इज़ी पैसनि जो अकाउंट खुलियल आहे जा फ़ोन नंबर बि ॾींदासीं। जेको दोस्त मदद करणु चाहे त तव्हांजे बाबा साईं सां पाण ई 1 to 1 राब्तो करे ऐं अव्हांजे इलाज जे हिसाब सां मदद करे। जी पुट तूं वस वारनि खे चओ त बाबा मुंहिंजी मदद कयो त मां इलाजु करायां। ऐं तव्हां पंहिंजो नालो बि ॿुधायो ऐं तारफ़ बि करायो त तव्हांजो नालो छा आहे उस्ताद? अली शेर अली ज़ात जो पाण तगारी जा मज़दूर आहे। ऐं दोस्तो ही पंहिंजी न्याणी जी तकलीफ़ बर्दाश्त न करण जे करे गम में रोई वेठो आहे। अखियुनि मां अव्हांजे आॾो पंहिंजा आंज वंडींदे अखियुनि मां लुड़क लारे वेठो आहे। तव्हां हिन मिसकिन जे हिन लुड़कनि खे ॾिसी करे हिन जे बचे जी इलाज लाइ मदद कयो। छो जो तकलीफ़ ॻोड़ो उतो निकिरंदो आहे जिते तकलीफ़ हूंदी आहे। ईअं हिन यज़ीज़ी दौर में केर बि नथो रोई सघे। मां इहो ई चवंदुमि त सरहंदी वारा जा जेके बि आयो अलाह ॾिनो अथव अलाह जी रज़ा ख़ातिर हिन ग़रीब भाउ जी मदद कयो। ऐं मां इहो बि चवंदुसि कंबर DHO साहब खे ऐं MS साहब खे त तव्हां कंबर ॼाओ आहियो। DHO साहब बि असांजो कंबर ई तालके जो ॼाओ आहे। बाक़ी MS त हूअं ई दोस्त चवनि था कंबर ॼाओ आहे, क़ाबिल एतिराम आहे असांजो। उन्हनि वटि किरोड़ रुपया बजट बि आहे ऐं चवनि बि पिया त असां DHQ खे बहितर बणाईंदासीं त थैलीसीमिया जा मरीज़ कसम सां कंबर में इलाही आहिनि ऐं हर थैलीसीमिया जो वालिदेन परेशान आहे। हर चौथे महीने ॿिए महीने पिशावर वञिणो थो पए। ॿियो तव्हां नथा ॾियो त उनखे सिहत कार्ड पंहिंजे जेको आहे सो ठाराए ॾियो। थैलीसीमिया जे मरीज़नि जे लाइ सिहत कार्ड न आहे त उन्हनि खे भला तावन कयो त मेडिसन उतां ई ख़रीद करणी थी पए ऐं जीअं उन्हनि खे तकलीफ़ न थिए। ऐं तव्हां वटि हर शइ आहे। तव्हां अॻिते हिननि जो ग़रीबनि जी तकलीफ़ लिखी मोकिलियो त जीअं हिन मिसकिननि जी वाहर थिए। इन हवाले सां दोस्तो मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। अव्हांजो प्यारो ख़िदमतगार सिटी जे अंदरि पंहिंजा ग़रीबी हाल मुताबिक़ फ़र्ज़ सरे अंजाम ॾींदा आहियूं। ख़ालिद हुसैन चांडियो उमेद थो कयां त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं हिन ग़रीब दोस्त जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु थी वञे, हिन जी हाजत पूरी थिए। जीअं हीउ दोस्त पंहिंजे बचिड़े जो इलाज जे लाइ पिशावर रवानो थी वञे। ऐं मथां आदा जो मां नंबर ॾींदुमि। ख़ुदारा हिन ग़रीब जी पंहिंजे बचनि खे ॾिसी करे पंहिंजो बचो सम्झी हिन मिसकिन जी सरहंदी वारा दोस्त ऐं जेके तंज़ीमुनि सां सलाड़ियल दोस्त आहिनि, शहर जा इतिहाद ठहियल आहिनि, वापारी इतिहाद ॿिया आहिनि, उहे कारोबारी माण्हू आहिनि। जेकॾहिं थोरो थोरो कढंदा पंहिंजे कारोबार मों ई हिन ग़रीब जो मसइलो हल थी वेंदो त हीउ अव्हांखे दुआऊं ॾींदो। अव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बि बरकत पवंदी ऐं अव्हांजे बचनि खे बि अलाह पाक सिहत अता कंदो। ऐं भलारो महीनो मथां रमज़ान शरीफ़ जो बीहण वारो आहे। उनजे सदके जेके बि मुस्लमान आहियूं अलाह जी रज़ा ख़ातिर हिन जी मदद कयूं त बहितर आहे। दोस्तो अस्सलाम वालेकुम। सिंध सलामत, साथ सलामत।